अहम ख़बर के ॾियूं पीपल्स पार्टी के सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो इजलास अॼु थी रहियो आहे। पीपल्स पार्टी के सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो इजलास शाम 6 वॻे ज़रदारी हाउस में थींदो। इजलास दौरान मुल्की सियासी सूरत हाल ऐं ॿियनि अहम मामलनि ते ॻाल्हियूं थींदियूं। तव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया पीपल्स पार्टी के सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो इजलास अॼु थी रहियो आहे। पीपल्स पार्टी के सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो इजलास शाम 6 वॻे ज़रदारी हाउस में थींदो। तव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया इजलास दौरान मुल्की सियासी सूरत हाल ऐं ॿियनि अहम मामलनि ते ॻाल्हियूं थींदियूं। अहम ख़बर ॾींदा हलूं पीपल्स पार्टी के सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो इजलास अॼु थी रहियो आहे। पीपल्स पार्टी के सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो इजलास शाम 6 वॻे ज़रदारी हाउस में थींदो। इजलास दौरान मुल्की सियासी सूरत हाल ऐं ॿियनि अहम मामलनि ते ॻाल्हियूं थींदियूं।